आयो डाढा रुना। अस्सलाम वालेकुम। न खपे। वालेकुम सलाम। अब पापा ने थैली खपे आवा छोकरा पापा जी थैली खणी दे भाऊ कुछ न खपे भाऊ थोड़ो अब छो मां चोर आया बाबा भला दुकान जे अंदर गेड़ भला मां निकरी वना ना तू न बाजार सामान माण्हू पाण ॾिसंदो न हाणे ॾिसे न थैली कीअं सही आहे कीअं आयो जिन खपे अब घणी आहे थैली 500 रुपया बा हवा ॾे हवाले छो बोर आई आहे 70 रुपए थैली 500 रुपया मुफ्त में ॾियूं बा तोखे ना तोखे शइ खपाणी आहे हाणे मुफ़्त जी भला रेट को मुनासिब आहे उहो 70 रुपए थैली 500 रुपया ॾे हवाले चाचा पेट्रोल जी ख़बर थी पेट्रोल घणे ते पहुतो वञी 209 रुपया हाँ तो पोइ 209 रुपया पोइ पापनि जी थैली मुफ़्त में ॾिए न हिन में को पेट्रोल पवंदो आहे हिन पेट्रोल त कोन थो पए न बाबा 70 रुपए थैली भला 5-10 रुपया माण्हू चाढ़ी असां भला तोखे मुफ़्त में ॾेई असां वञी मिटी खाऊं न बा थोरो ए वड़ो मूंसां गॾु जेको 500 रुपया ॾियारी हे वठंदो आहे अब हाणे खपाई तो गिरंग सां विढ़ंदे पोइ कीअं कमु हलंदो पैसा तो ॾिया मुफ़्त में चुप छो नथो करे तोखे 500 रुपया ॾियारी मिलंदो न मूंखे नुक़सानु पवंदो न तूं चुप करे बीह तव्हां पाण में विढ़ंदो गिराक सां ॻाल्हाईंदो बाबा हाणे ॻाल्हि ॿुध चाचा महांगाई चोट ते चढ़ी वई आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे सामान खणणु वेंदा आहियूं त असां छा कुले ते खणी ईंदासीं पेट्रोल सड़ंदो न बाबा उहो पेट्रोल सड़ंदो पोइ 70 रुपए थैली हिकिड़ा तव्हां खपायो था 500 रुपया ज़ुल्म आहे छा आहे यार हे चरियो कंदो ख़ुदा जो कसम अब मूंखे सामान ॾियो न त चांहि जो पीअंदो मां काॾे ॾियां बीठो न जेको तव्हां मुंहुं खे ॾिसंदो भई बाबा चए महीने 500 रुपया बाबा मां 500 थैली मां 70 ते वठंदुसि 70 ते पोइ भला असां वञूं पिनू रोड ते चाचा तव्हांजो मतिलबु मूंखे 70 ते खपे ॻाल्हि सिधी बाबा उहो वञी तूं हुकूमत वारनि खे चओ महांगाई उन्हनि कई आहे मां कोन कई हुकूमत मां छा ॻाल्हायां मां तव्हां सां ॻाल्हायां थो न बाबा मां ग्राहक ग्राहक मुतमन न कर विढ़ंदे वेही त पोइ कीअं केरु ईंदी यार अॻु में दुकान जी हालत ॾिसी त अहिड़ी हालत में दुकान ख़ाली थी वियो अथई ॻाल्हि ॿुध भाऊ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हा ॿुधावा 470 फाइनल थींदे जेकॾहिं वठे त वठ न वठे त गाड़ी पापा न खा खाली चांहि सलेमानी टाइप छो बाबा मां ग़रीब आहियां पापा न खायां तूं ग़रीब न आहीं त असां पिनूं था बाबा तूं बाबा हाणे 470 तो चयो हाणे 400 छॾ 70 तोखे मां ॾियां थो पोइ 70 में तोखे ॾेई मां दुकान खे तालो हणां भला अब हाणे उहो तुंहिंजो मसइलो आहे त मां छा थो करे तोखे रोज़ी करणी आहे तूं ग्राहक ईअं विढ़ंदे पापा ईअं मारे न ग्राहक तूं केरु आहे किथां आयो आहे मां हितां जो आहियां मां किथां जो आहियां पोइ भला तूं दुकान तोखे ॾियां मां वञा पर हाणे तव्हां ग्राहक न विढ़ंदो पोइ कीअं कमु हलंदो यार केरु त हिते रश लॻी पिया इन मूं सां विढ़ंदो पोइ इन्हनि खे सामान ईअं ॾींदो न पोइ तव्हां इहो तरीक़ो आहे तव्हां यार तव्हां ॿुधायो पेट्रोल घणो आहे घणे में लीटर पेट्रोल 10 रुपया पेट्रोल आहे हे 70 रुपए थैली 500 रुपया हे ज़ुल्म आहे छा आहे हथ सां फुरनि पियो था ॾोह वरी असां बि त पैसा जमा कराए कोई शादी वादी जो ख़र्च कढणो आहे न चाचा हाणे तव्हां शादी कयो पोइ ख़र्च असां मां कढो इहो तरीक़ो कहिड़ो यार तव्हां हे बि छड़ा हिननि जो हक़ आहे अब हे छड़ा पोइ छा असां सघे रहूं असां बि छड़ा हूं न पोइ भला तूं हिकिड़ो कमु कर कहिड़ो कमु कयां दुकान तूं खणी वञ मां वञा निकिरी मां दुकान खे मूंखे पापा जी थैली मां ग़रीब माण्हू आहे 70 रुपया थैली मूंखे पापा जी खपे 70 रुपया थैली जेको आहे न तोखे साईं शहबाज शरीफ़ साहब ॾींदई हिते असां वटि सिंध में आहे मुराद अली शाह वज़ीर छोकिरा तूं ग्राहक बाज़ार रोज़ी कराए अॻु में मां आयो आहियां हो आयो आहे मूंसां ॻाल्हाए न मां पंहिंजे छोकिरे सां थो विढ़ां न पर रस्ते खे चवंदो हुनखे अॻु में केरु आयो आहे मां आयो आहियां हो आयो आहे मां हुन बीठो हुजां जेको कलाक थी वियो मूंखे भाऊ केरु आहे हे अलाए केरु आहे अब कहिड़ी वाह मां ग्राहक आहे कस्टमर पोइ हल तूं 2 मिंट बीह कर पहिरियां मां पहिरियां मूंसे ॻाल्हाइण था मां हिकु बीठो हूंदो जेको यार बाबा तूं किथां आयो आहीं मां हितां आयो आहियां जितां तूं आयो आहीं बस छड़ा पैसो तूं हिकिड़ो कमु कर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हा कहिड़ो कमु कयां हाणे 400 रुपया ॾे अलाह खे मञ असां बि 400 मां कोन मान मुर्गी 70 रुपया हे वठ छा वठां हे वठ तूं दुकान ते बि तूं गरीब आहियां मां मिसकिन आहियां मतिलबु मां मज़दूरी कंदो आहियां पर 70 रुपए थैली 400 रुपया ज़ुल्म आहे छा मां ज़ुल्म कयो मां छा काॾे वञा मां वञा काॾे ॿुधायो सही तव्हां घर वञ बस छो घर वञा बाबा ईअं हर बार घर वञा भला लाह मूंखे कुहाड़ो हण कुहाड़ो आहे ई कोन हणाए छा हिन हुकूमत मां करे छॾिया काश मिले ई कान थी 70 रुपया घणी ॾियारी वठंदो मूंखां 500 रुपया हे ॾियारी वठंदो आहे
ज़ाहिर आहे 500 मां बि हे कमाए 500 वटि हिन सां मां बदलना आहियां न हाणे मुंहिंजो छा मूंखे 70 रुपया थली 70 रुपया ॾे न 70 रुपया में 500 रुपया ॾींदे मां काॾे वेंदो दादा ओ अल्लाह अहिड़ा हुकुमरान ऐं अहिड़ा गिराक लॻा त पोइ असां पिनण जहिड़ा थींदासीं छा तो घेरा कर सां तूं इहे करे बाबा, केरु ईंदी लड़ी हाणे यमरा जेको बीठा तो फारक मूंखे फारक कर त पोइ ॿिन्ही खे बि भाऊ वारा बीठा आहिनि हा। मूंखे सामान ॾियणो आहे तूं महिरबानी कर वठंदे या न वठंदे बाबा मां वठंदो मां 70 रुपया थली मुंहिंजी वठंदो ठरी वई आहे यार अब चांहि खे रखनि मूंखे फारे कर हाणे चांहि तूं पोइ पी सॼो ॼण घेरा बीठा अचनि तोखे चांहि जी लॻी आहे इहो कहिड़ो तरीक़ो तूं खिल सेठ तोरो पादर खाए तूं त खिल घणो कयूं घटि तूं ॾियारी घटि कंदे 70 रुपया 70 यार मूंखे खंघि बि आहे दवा वठणी आहे ॾिस अदा मूंखे फारे के मां तो वञा बचड़े वारो माण्हू 100 रुपया घर तो वञा भला छा आहे बाबा तूं इहा थैली खणी वञ मुफ़्त मुफ़्त में मां न खणंदो मूंखे पैसा न न मुफ़्त में न खण मां पैसा ॾींदुसि घणा ॾींदे 70 रुपया ॾे असां पिनूं भली तव्हां वञी खाओ ड्रॉ ते खाओ पेट भरे खाओ ध्यानु छॾायो ये हालत हेॾा है डोकर ते हे छा हालत करे? है तरीको ख़बर न खणी ईंदे। 70 रुपया थैली में 400 रुपया रुपया मोटाए छोकिरा। छो 3 रुपया मोटाए वारे मूंखे ॾे चरियो ई आहे 3 रुपया मोटाए ॾे 430 रुपया मोटाए ॾे हे तरीक़ो आहे तव्हांजो माना ॾियूं था वरी 3 रुपया मोटाए ॾींदुसि ॾेसि मां जेको ॾियणा थी ॾेसि बाबा मां कई हुकूमत कई आहे मां न कई आहे। मां के हुकूमत के पर तव्हां हथ सां कमु छिके वेठा हो 200 रुपया पेट्रोल ते 212 रुपया आहे अब खुलिया कोन तो पैसा तो मूंखे मोटाए ॾियो क्या खुलिया कोन अथव पैसा मोटाए ॾे पैसा मोटाए पापा जॾहिं पैसा सुबुह जो ॾींदो साईं भला सुभाणे महिरबानी कजां मुंहिंजा पैसा ॾेई हा सुबुह जो ॾींदो साईं वञ बाबा हाणे ठीकु। बस महिरबानी बाबा पुर हलो बाबा ये धंधो कराइण ॾींदो हलो ॾे शुक्रा दुकान खे तालो हण हलो तालो हण कोन कंदा रोटी मां कई उहे तबाही कंदी तालो हण हल बाबा बहुत कुझु कोन ख्याल साईं हिकिड़े तालो हण